असांजो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नंढड़ी मजलिस में वेठा जंहिंमें 8-10 साईं जन जा ग़ुलाम बि वेठा। ॾिसे त पोयों को शख़्स अचे तो आवाज़ ॾींदो, हेरे ध्यानु ॾिजांइ, आवाज़ ॾींदो थो अचे, चवंदो थो अचे या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद। साईं जन पोइ ते मुंहुं फिराए ॾिसनि त अल्लाह जो बानो आहे जेको पुकारींदो थो अचे, सॾींदो थो अचे या मोहम्मद या मोहम्मद चवंदो थो अचे अल्लाह। ॾिसई जॾहिं साईं जन जे आॾो पहुतो, साईं जन खे रोई करे चवे या रसूल अल्लाह, मां उमीद खणी आयो आहियां, इंशाअल्लाह तबारक अल्लाह मां तुंहिंजी दरबार मां ख़ाली न वेंदुमि। रसूलुल्लाह जे रोज़े तां को ख़ाली वियो आहे? को बि ख़ाली न वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करोड़े एहसाननि, अरबे एहसाननि मदीने वारे साईं जी हाज़िरी बि भराईंदो आहे, सलामी बि ॾियाराईंदो आहे। रब्बुल आलमीन जा करोड़े एहसाननि, लख एहसाननि, अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। साईं जन खे चवे तो वो शख़्स या रसूल अल्लाह, मां ॾाढो बेचैन थो रहां, उदास थो रहां, तकलीफ़ आहे, परेशानियुनि में मुब्तला आहियां, मूंखे हिकु अहिड़ो को वज़ाइफ़ ॾे जंहिंजे सदिके मां पंहिंजी इन मुश्किलात खां आज़ादु थियां। रब जो प्यारो रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त ए अल्लाह जा प्यारा बाना पढ़ंदो कर या हय्यू या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस। रब जी महिरबानी सां ॾिसजांइ, इंशाअल्लाह तबारक अल्लाह मुसीबत जेका तोखे घेरो करे वई आहे सफ़ा ख़तम ऐं दूर थी वेंदे। ए अल्लाह जा ख़ल्क़ियल इंसान यादि रखो, अल्लाह जे प्यारे हबीब जो फरमान तव, मुश्किलात में हुजो, तकलीफ़ में हुजो, बेचैनी में हुजो, पढ़ंदा कयो या हय्यू या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यू या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस। इंशाअल्लाह तबारक अल्लाह गम ऐं परेशानियूं तां खां दूर थी वेंदियूं।